मुझा मिठड़ा भाव अज़ीज़ जन्नत उनखे चइबो आहे जंहिंमें जेका शैबानो घुरंदो सा रब ॾींदो आहे। अल्लाह ताला चवंदो ॾियो ख़बर जन्नत इहो छा खपेव। सभई चवंदा मौला सभु मिलियो सभु मिलियो सभु मिलियो, जेको घुरूं था सो त मिलियो, पर तूं बि मिली वियो आहे जो पंहिंजो दीदार करायो थी। हाणे का शइ न खपे न खपे न खपे। महबूब मदीने जो मीर आमना जो लाल यतीमन जो यार तुंहिंजो मुंहिंजो सरदार फरमाए थो सभु चवंदा कुझु न खपे, पर इल्ला शहीद शहीद थी बीहंदो चवंदो मौला मूंखे अञा खपे 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 अञा मूंखे खपे। हाणे ॿुधायो तो शहीद खे जेका शइ खपे थी उहा अल्लाह खे मालूम आया न, पर मुझे हदीस में महबूब फरमाए थो त रब उन खां पुछंदो छा खपई, तोड़े रब जाने थो ओ मुंहिंजा प्यारा बाना शहीद छा खपई। हिन सभिनी खे त कुझु कोन थो खपे, तोखे छा खपे? चवंदो मुंहिंजा मौला मूंखे दुनिया में वरी मोकिल, वरी हयाती ॾे, वरी तलवार खणा, वरी काफ़रनि सां लड़ाई कयां, इस्लाम जे सरबुलंदीअ जे लाइ हे सिर वधायां। ओ मुंहिंजा मौला जेको शहादत में लुत्फ़ ऐं मज़ो आहे सो जन्नत में भी मज़ो कोन्हे को। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक चार यार। अल्लाह ताला तरी तो फरमाए युरज़क़ून फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फदली। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा शहीद बना रब करीम जो रिज़्क़ रोज़ी वापराईंदा ऐं उन रिज़्क़ जे मथां फ़रहतूं पिया कंदा। जो कुझु बि रब उनखे ॾींदो आहे उन ते उनखे फ़रहत मिलंदी आहे। शहीद खे सभ खां अव्वल हिन दुनिया मां रुख़्सत थियण जे टाइम ते मुंहिंजा मौला शहादत जो जाम पीआरियो वेंदो आहे। शहादत जो जाम, शहादत जो प्यालो वो एडो लज़ीज़ हूंदो आहे, एडो लज़ीज़ हूंदो आहे, एडो लज़ीज़ हूंदो आहे। मुझे मदीने जे मीर जी मूं हदीस पढ़ी जंहिंमें मुस्तफ़ा फरमाइनि था उन शहीद खे जेको जाम मिलंदो आहे उन जाम जो सुईअ जे पाखे जेतिरो, छा सुईअ जे पाखे जेतिरो पाणीअ जो फुड़ो ओ शहीद जे जाम वारो हिकिड़ो फुड़ो रसूलुल्लाह फरमाइनि था समुंड में किरे त समुंड माखीअ खां वधीक मिठो थी वञे। ॾाढे जो सुभान अल्लाह। और मुझा दोस्त अजीज अंदाजो लगाए तो शहीद के छा मिलंदो हूंदो। शहीद जो केडो वडो मकाम आ जो महबूब फरमाए ओ शराबन तहूरा वारो शहीद के जो शहादत जो जाम पैर प्यार बोआ उन शहादत वारे जाम में एडी लज्जत आ जो सुईअ जे पाखे जेतिरो पाणीअ जो उन जो कतरो हिन समुंड खारे में किरे जेको सॼे जहान खे समुंड वेढ़ियो बीठो आहे ऐं अहिड़ो खारो आहे जो ज़हर जहिड़ो किरोड़े मन सॼे जहान जूं शुगर मिलियूं तव्हां हुन में हलाए छॾियो पर मिठो कोन थींदो। मुस्तफ़ा फरमाइनि था शहीद जे प्याले मां हिकिड़ो फुड़ो हुन में विझ त क़यामत ॾींहं ताईं माखीअ खां वधीक मिठो थी वञे। शहीद ख़ुशि आहे या नाराज़ आहे? राज़ी आया सूरन में आ पो खल्क जो सूरन में पई आ। सोचण जी ॻाल्हि आहे न। असां तव्हां घर ख़ुशि ऐं ॿियो पियो वीचारो असांजे गम में मरे सड़े। शहीद ख़ुशि ए अल्लाह जूं नेमतूं पिया मुंहिंजा अदा खाइनि ऐं फरहीन बिमा आताहुमुल्लाह रब तो जे मां जे ॾिनल रोज़ी ते फरहतूं था मल्हाइनि पिया इनाम था वठनि। ऐं नंबर 2 त हुनखे शहादत जे इम्तिहान में तरक्की पई मिले। चओ चओ छा पियो मिले? ॾाढे चओ छा पियो मिले? अदा तुंहिंजो पीर इलेक्शन में खटे, तुंहिंजो मेंबर इलेक्शन में बीहे, तुंहिंजो पुट इलेक्शन खटे कामयाब थे त बगलियूं हणंदो आहे, हार पाईंदो आहे, ख़ुशियूं मल्हाईंदो आहे। मुंहिंजा दाया सीट आहे बि बेकार अचे जो परवेज़ जहिड़ो ॾे जो घुमरो त चूंडियल बि चट करे छॾे। मुंहिंजा भाउ अज़ीज़ पोइ बि तूं नी ते ख़ुशि थींदो आहे। ऐं मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त शहीदनि खे इम्तिहान में अहिड़ी तरक्की मिलंदी आहे, अहिड़ी तरक्की मिलंदी आहे जो ज़मीन वारा अर्श ते पुॼी वेंदा आहिनि।
ڈاڑے صلات مجھے حبیب دے اللہم صلی علی سیدنا و نبینا و مولانا محمد والیہ و صحابہ و بارک وسلم علیہ. تنی اللہ تعالیٰ جے ذات بابرکات فرمائے ولیکن لا تشعرون اوہاں کے شہید جے حیاتی جو شور کونے کو اوہاں کے جے کدے وہ شہید جے حیاتی جی شاہدی وٹھنی آت محمد مصطفیٰ کھاں وٹو. ایکڑو کتاب آجا جو نالو روضۃ الریاحین علامہ یافعی بڑو بزرگا انہاں جو لکھیلا انہاں میں ماں پڑھیو اللہ جو کامل بانو ولی لکھے تھو تو ایکڑو شخص ہو بہراڑی میں رہندو ہو سجے گوٹھ جا ڈھگا فی سبیل اللہ چاریندو ہو. صبح جو ہر ایک جے در تے اچے ادا ڈھگو آ چھوڑے دے بکری آ چھوڑے دے میہ آ چھوڑے دے سارے گوٹھ جا ڈھگڑا مالڑا کاہے ونی جنگل میں چارے. شام جے ٹائم تے وری گھر سبنی کے پجائے ونجے نہ پگھار گھرے نہ مانی وٹھے فی سبیل اللہ. ہوڑوں سجو ڈیاڑو مال چارے ہوڑوں سجی رات وری اللہ جی عبادت کرے مسجد میں گزارے نفل پڑھے تہجد پڑھے شراق پڑھے نمازوں پڑھے ساری رات جاگی پانجے رب العالمین کھیری جائے. خدا جو شان آ کچھ عرصے خاں بعد میں وہ چاڑو گزارے ویو ہانے مجاہدہ جے کو گزارے ویو وڈیرو ہو جے ہا امیر ہو جے ہا اکشن کپڑن وارو ہو جے ہا کار موٹر وارو ہو جے ہا تو کھوڑا سا جیڑا ہلیا ونجن ہا پر غریب جے لاش جی کہیں سنبھال کان نہ دیا. انہی وقت جو ہکڑو عالم وہ تو بزرگ فرمائے ماں باکھے خبر پئی ماں پانجا شاگرد وٹھی کرے دوست وٹھی کرے جماعت جا مانو وٹھی ان غریب جو جنازو کھڑایو مدرسے میں آن آئے غسل جارایو کفن پارایو جنازو پڑھایو قبرستان میں کھنی ماں پان ہن کے قبر میں لاتھو جمل قبر میں لاہے سمہارم دل چیو تا درویش ہو دیدارڑو آخری تکیا کفن کھولے ہن جے منہ میں جو نہارا تا اکھیوں پٹے ماڈے نہارے پیو چوے الا ان اولیاء اللہ لا یموتون اللہ جا دوست آدھا مرندہ کو نتھی ماں تا قبر میں بھی جے رو آیا. او مجھا مچھڑا بھاو عزیز رب تعالیٰ فرمائے تو ولیکن لا تشعرون اوہاں کے شہید جے حیاتی جی خبر کانے کا اوہاں عقیدو رکھو اعتقاد رکھو یقین کیو زبان سا بھی چو دل میں بھی بھائیو تاللہ جو شہید بانو جے روا. اگتے اللہ تعالیٰ فرمائے تو وَلَنَبْلُوَنَّكُمْ بِشَيْءٍ مِّنَ الْخَوْفِ وَالْجُوعِ وَنَقْصٍ مِّنَ الْأَمْوَالِ وَالْأَنفُسِ وَالثَّمَرَاتِ وَبَشِّرِ الصَّابِرِينَ الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون. مانا تیار وے جا تیار وَلَنَبْلُوَنَّكُمْ ضرور آزمائیں دو سائیں ضرور مومن سدائیں تو تا آزماشلا تیار تھی کی مولا آزمائیں دے بشیء من الخوف تو تے خوف ایندو بشیء من الخوف بکھ والجوع بکھ ایندی ونقص من الاموال مال تو جا کھٹندا والثمرات تو جا فصل سکندا مال تویندا فصل بویندا پوکھوں بکو نہ تھیندیوں. ادا امتحان آئے ہوا سندھوارن تے یا نہ دعا کہو اللہ امتحان نہ وٹھے اساں جے دریا کے وہائے ڈاڑے جو سبحان اللہ یار دریا کیے وحدہ او مجھا بھاؤ ایے وحدہ جو رب کی عبادہ ہے. بھلارو مہینو آئیو تھی توبہ تائب تھی پانچے خطاؤن گناہن جی معافی گھر رات نی روئی رانے کے ریجھا رب کریم اب امڑ خان بودی کا مہربانہ
अम्मा बि थप हणंदी आहे, बाबो बि घरां कढी छॾींदो आहे, भाउ भाउ सां बि विढ़ंदो आहे, पर रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे बानहा थोरी कन मरोड़ी कंदो आहियां, पर मां रब वधीक तोखे ते अज़ाब न कंदो आहियां। हे जेको पाण ते इम्तिहान आयो आहे इन में कंहिंजो कसूर कोन्हे, असांजे पंहिंजे अमलनि जो कसूर आहे। दरिया खे वहाइणो थी त रब्बुल आलमीन जे दरबार में अच बाॾाए, ख़ुदा महिरबानी फरमाईंदो, या खुदा के बाडा या को उम्र जहिड़ो जवान आण, चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। मिस्र फतह थी आहे, कन खोले ॿुध, मिस्र फतह थी आहे। मिस्र में हज़रत अबू मूसा अशआरीअ खे हज़रत अमीर उमर पंहिंजो गवर्नर करे मोकिलियो आहे, छो त मिस्र फतह थी हज़रत उमर साईं जे दौर में। जंहिंमहिल हज़रत अबू मूसा अशआरी गवर्नर थी करे मिस्र पहुतो आहे, हीअ मुंद चाढ़ाके जी आई, पाणीअ जी मुंद आई, त जेके बि मिस्र जा मुस्लमान हा, गैर मुस्लमान हा, ईसाई हा, यहूदी हा, नसारा हा, वफ़द वठी हज़रत अबू मूसा अशआरी वटि आया। ओ हज़रत अबू मूसा तूं गवर्नर आ, असां सालनि खां सदियूं गुज़री वयूं आहिनि, ओ 50,000 साल अबनि ॾाॾनि परॾाॾनि जा, जॾहिं लाकूए जहान हलंदो पियो अचे, इन सॼे जहान जो निज़ाम ईअं आहे त हीअ मिस्र जी नील नदी कान वहंदी आहे, कान वहंदी आहे, कान वहंदी आहे। हिकिड़ो कमु कंदा हूं त पोइ वहंदी आहे। छा कंदा हो? हज़रत अबू मूसा खे चवनि था असां सभई नौजवान कुआरी छोकिरी ॻह ॻठा पाराए, शादीअ जहिड़ो सींगार कराए, हिन नील नदीअ जे विच ते अची कुहंदा आहियूं, पोइ हिन जी रत दरिया खे मिलंदी आहे, उन खां पोइ दरिया वहंदो आहे। जे रत न ॾींदा आहियूं त दरिया कोन वहंदो आहे। अॻे त असां पाण कंदा हुयासीं, पर हाणे तूं असांजो अमीर आहे, तोखे करिणो पवंदो, तूं इंतज़ाम कर त दरिया वहे, छोकिरी खे कुहूं। हज़रत अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे थो अदा इस्लाम में नाहक खून जाइज़ न आहे, इस्लाम अमन जो पैगाम खणी आयो आहे। मां तव्हांखे छोकिरी जे कुहण जी मोकल कोन ॾींदुसि, पर तरसो त मां मदीने जे शहर ॾे हज़रत उमर ॾे ख़त लिखी जवाब घुरायां, जीअं उहो चवे। छाजे करे त मां बाक़ई नबी जो ग़ुलाम आहियां, मां बि नबीअ जो सहाबी आहियां, मां बि मुस्तफ़ा खां फैज़ वठण वारो आहियां। पर हज़रत अमीर उमर महबूब जो ख़लीफ़ो आहे, महबूब जो जाए नशीन आहे। हबीबन करीमन जे ज़ात बाबरकात फरमायो आहे त ॿिए नंबर ते मुंहिंजे उम्मत में शान आहे त अबू बकर सिद्दीक़ खां पोइ हज़रत उमर साईं जो आहे। तंहिंजे करे मां तव्हांखे कोन थो इजाज़त ॾियां, तरसो त मां अमीरुल मोमिनीन खां फ़तवा घुरायां। सलात मुंहिंजे साईं ते सलाम। हज़रत उमर साईं खे हवाल मिलियो, हज़रत अमीर उमर ख़त ॿ लिखिया। हिकिड़ो ख़त लिखियईं अबू मूसा अशअरी गवर्नर ॾे त ईअं कॾहिं बि न कजां, न कजां, न कजां, न कजां, माण्हू न मारणो आहे। ऐं ॿियो ख़त लिखियईं वरी दरियाह ॾे, चओ सुभान अल्लाह। लिखो ख़त तव्हां बि सभई शाहपुर वारा पाणी अचे, तव्हां त कुझु बि न आहियो, बुजादा फ़ौज वारा लिखल, मुल्ला मौलवी लिखल, पर मुजादा दरिया खे पाणी त मथां खपे, कीअं ख़त मञींदो? माण्हू ख़त मञींदा आहिनि, दरिया कीअं मञींदो आहे? हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु गवर्नर खे लिखियो आहे त तूं पाण वञजां, मुंहिंजो ख़त वञी नील नदीअ खे पहुचाइजां। जंहिंमहिल ख़त पहुतो आहे त ख़त में छा लिखियल आहे? मिन अमीरुल मोमिनीन उमर इला नीलल मिस्र। हे ख़त अमीरुल मोमिनीन उमर लिखियो आहे, नील नदी जेका मिस्र जी आहे उन ॾे थो लिखे इन कुंत तजरी बिअम्रिल्लाह फाजिर। ओ नील नदी जेकॾहिं तोखे अल्लाह वहाईंदो आहे त हाणे बि अल्लाह जे हुकुम सां हल, पर इन कुंत तजरी बिइरादतिक, जेकॾहिं तूं पंहिंजे इरादे सां हलंदी आहे त पोइ असांखे तुंहिंजे वहण जी ज़रूरत ई कान्हे, भली सुकी वञो, छो त असांजे इंतज़ाम करण वारो असांजो अल्लाह मौजूद आहे।
जमल ख़त पहुतो मिस्र जे शहर में, अबू मूसा अशअरी माण्हू घुराया, मुसलमान आया, यहूदी आया, ईसाई आया, सभई आया। त अमीरुल मोमिनीन मनो कई आहे त छोकिरी कान कोई बि मुंहिंजो ख़त दरिया खे पहुचा। त मुंहिंजा अदा यहूदियुनि जा वात पटिजी विया त हे कहिड़ो हाकिम आहे जेको बादशाह थी करे, समझदार थी करे दरिया ॾे ख़त थो लिखे, कीअं दरिया मञींदो। पर हलो त ॾिसूं त मुहम्मद जे ग़ुलाम जी हुकूमत कीअं थी हले। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ वज़ीर, सुबुह जे टाइम ते वक़्त जो गवर्नर हज़रत अमीर उमर जो ख़त खणी मिस्र ॾे रवानो थियो आहे। हज़ारनि जे तादाद में यहूदी ईसाई गॾिजी हलिया आहिनि। जंहिं मुजादा नील नदीअ जे पेट में पिया त कमु उहो जेको मोरे खां दरिया जो आहे। मां हाणे वियुसि मखदूम बिलावल साईं जे उर्स ते त धूड़ पई उॾा में पाणी मुंहिंजा अदा तव्हांजे वाटर जेतिरो बि हेठि कोन पियो वञे, सॼो दरिया शुष्क लॻो पियो आहे। मुंहिंजा अदा फुड़ो बि पाणी जो कोन हो। हज़रत अमीर उमर जो ख़त खणी नील नदीअ जे तरे में मिटी खोटियईं, मिटी खोटे ख़त उन में विधई, मथां विझी वारी वराए चई ॿाहिरि निकिरो। ख़ुदा जो कसम आहे, अल्लाह जे घर मस्जिद में थो ॻाल्हि कयां त नील नदी छोलियूं ॾेई वहणु शुरू कयो। हमेशह जंहिं किनारे ते वहंदी उन खां 3 हथ मथे वहणु शुरू करे ॾिनई।